नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के ठठे का ख़बर ॾींदा आहियूं। ठठे ज़िले जे गुलाम शहर जे रिंद मोहल्ला समेत शहर वासी मुकम्मल तौर ते नज़रआंदा। ज़िले इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि मां कंहिं बि ग़रीब जी सार न लहण आयो आहे। ग़रीब पोरियत जे घर में फाका कशी छायल आहे। इन सिलसिले में गुलाम रिंद मोहल्ला वासी पोरियत बाबू मला संदसि घर में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त लाॻीतो लॉकडाउन सबबि असां बेरोज़गार थी घर में वेही रहिया आहियूं, जंहिं सबबि असांजे घर में राशन ख़तम थी वियो आहे, जंहिं करे असांजा मासूम बचड़ा बुखूं काटे रहिया आहिनि ऐं केतिरा ई ॾींहंनि खां असांजे घरनि में फाका खसी आया ऐं असां घर में ॿारनि समेत पंजवीह भाती रहूं था। जॾहिं त हिन ॾुखे वक़्त में ज़िले इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि मां को बि असांजी मदद करण लाइ न आयो आहे। हिननि हुकूमत सिंध DC ठठ ऐं चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त खुदारा असांखे फौरी तौर राशन ॾेई असांजी मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।